ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सुप्रीम कोर्ट शौकत अज़ीज़ सिद्दीकी बरतरफ़ी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। आइन जे जज खे तक़रीर करण जी इजाज़त आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा शौकत सिद्दीकी केस में मुहतात नमूने हलणो पवंदो। चीफ जस्टिस सुप्रीम जुडिशल काउंसिल एक मज़बूत आइनी बॉडी आहे। चीफ जस्टिस ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका एक दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सुप्रीम कोर्ट शौकत अज़ीज़ सिद्दीकी बरतरफ़ी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। आइन में जज खे तक़रीर करण जी इजाज़त आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा शौकत सिद्दीकी केस में मुहतात नमूने हलणो पवंदो। चीफ जस्टिस सुप्रीम जुडिशल काउंसिल एक मज़बूत आइनी बॉडी आहे। चीफ जस्टिस मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।